अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमहुल्लाह, एपिसोड नंबर 31। इन एपिसोड में मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जा बेहतरीन वस्फ़ यानी सिफ़तूं, उम्दा अखलाक, बेहतरीन आदतों मौलाना अब्दुर रहीम पच्छमी अखलाक़ में, आदतें में कहिड़ा हुआ, इन ताल्लुक़ से इंशाअल्लाह के साम्हूं बयान थींदो। मौलवी साहब ॻाल्हि जा सच्चा, वाइदे जा पक्का, इबादत जा शौक़ीन, गैरतमंद, रियाकारी ॾेखावे खां दूर, तबियत जा मुतवाज़िन, ॻाल्हि में नरम अने मिलनसार इंसान हुआ। उन्हनि जूं तमन्नाऊं ऊचियूं अने मक़सद वॾा हुआ। अरबी लिबास पहिरे के वधारे पसंदि कंदा हुआ। सर मथे पगड़ी पटको हूंदो हो अने हथ में लठ खणंदा हुआ। जेको माण्हू जाहिल हूंदा हुआ उन खे दुनिया जूं मिसालूं ॾेई करे सम्झाईंदा हुआ। क़ुरान जी तफ़सीर त बहितरीन अंदाज़ में कंदा हुआ, पण जर सूर फ़ातिहा अने सूर इख़लास जी तफ़सीर कंदा हुआ त अंदाज़ अहिड़ो हूंदो हो जे इंसान सुणे पियो त भले सुणे पियो, कॾहिं थके न। ने ओड़ी तफ़सीर सूर इख़लास जी न सूर फ़ातिहा जी कंहिं वटां पण न थई। तक़वा, सखा, तौहीद जे लाइ करे बेखौफ़ थी करे तबलीग करणी, ही मौलाना जा औसाफ़ ने सिफ़तूं हुयूं। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमहुल्लाह जा औसाफ़ ने सिफ़तूं बयान कंदे मौलाना इमामुद्दीन जूणे जो पिन जी किताब चार चंड तंहिंमें लिखें था जे मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमहुल्लाह से मुलाक़ात करेला करे मुंहिंजा चचा, मुंहिंजा काका हाजी अब्बास ॾूंज जे मुनाज़रे खां बाद कक्कर में मौलाना जे ॻोठ में मुलाक़ात लाइ करे विया हुआ। हाजी अब्बास जी मौलाना से मुलाक़ात थई, रियाण थई। हाजी साहब फरमाईंदा हुआ जे मूं पिंड जी ज़िंदगीअ में मौलाना अब्दुर रहीम पच्छमी जहिड़ो इंसान अॼु ॾींहं સુધી न ॾिठो। हक़ अने सच ॻाल्हि करे वारो, बिल्कुलु वॾो अक़लमंद इंसान, दाना इंसान, इल्म जो दरिया न बल्कि समंदर, अहिड़ो इंसान हो। असांजी रियाण जाम ई पई हुई। ॻाल्हि ॻाल्हि में मूं चयो जे मौलाना साहब ऐं हिन डूंगरे में सुञ में ते रहो था जिते ॾुकारे मथां ॾुकार पइनि पिया, ऐं हलो सिंध में रहो जिते सावक अने सावक आहे। सिंध जे बारे में चवाजे तो सिंध सुहिणी सावक वारी दरिया आई जिते जारी। उते हर क़िस्म जो अनाज, हर क़िस्म जो अनाज आहे, मेवा ऐं तरकारियूं अने फ्रूट, सब्जियूं मड़े वस्तु मौजूद ऐं हिते त कंहिं क़िस्म जी को पण सहूलियत न आई। ऐं हलो सिंध में असां वटि रहो। जवाब में मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह फरमायो जे भाउ ऐं हिते जी ठीकु आहियां, सिंध में अल्लाह न आई, हिन डूंगरे में अल्लाह आहे। यानी सिंध में अल्लाह ताला से माण्हुनि जो उहो ताल्लुक़ न आई जेको हिते आहे। जर बरसात वसे तर असीं खियूं बाजर ने ज्वार, अने जर ॾुकार पए तर असीं खियूं गेहूं ने चावल चोखा। पोइ मौलवी साहब पुछो हाजी अब्बास भाई जे बा रात तो खाधे में कुरो खाधे, रात तोखे कुरो मिलियो? हाजी साहब जवाब ॾिनो जे रात मूं गेवे जी मानी, गोश्त ने चावल खाधा। तर मौलाना अब्दुर रहीम पच्छमी चयो बस बस त आउं हिते जी ठीकु आहियां। अबुल मुवाहिदीन, तौहीद वारे जा रूहानी पिय, फ़ख्रुल उलमा, मिणी आलमीन उलमा ला करे फ़ख्र, हज़रत मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह, जंहिंजे नाले से बनी पच्छम जो बच्चो बच्चो वाक़िफ़ है। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी लोड़ीअ में 1307 हिजरी में
पैदा थिया अने 1377 में वफ़ात करे विया। 77 वरह जी ॼमार मौलाना अब्दुल रहीम पच्छमी खे मिली हुई। मौलाना हिकिड़ा वॾा आलिम हुआ, बल्कि रुगो आलिम न हुआ, इल्म जो समंदर हुआ। ख़िताबत में यानी तकरीर में त उहे बादशाह हुआ। तौहीद इलाही, तौहीद जा हिकिड़ाईअ जा सम्झी लायो 14 या चंद्र हुआ। हिकु अक़ल, इल्म, हिकमत, समझदारी, दानाई, तंहिंजा चमकंदड़ उहे सितारा हुआ। दीन ऐं मिलत जा सच्चा मुहाफ़िज़ अने निगहबान हुआ अने तौहीद जा अनमोल सिपाही हुआ। उर्दू, अरबी, फारसी तंहिंजा माहिर हुआ। ज़बान जा मिठा, अख़लाक़ में उम्दा अने मिलनसार इंसान हुआ। हद दर्जे जा ज़की, अक़लमंद, ज़हीन अने दिमाग़ जा रोशन इंसान। अहिड़ा इंसान हाणे पाण किथे मिले। सचाईअ वारा, ॻाल्हि में सचा, तबियत में मिठा अने पिंड जी ॻाल्हि मथे क़ाइमु रहण वारा, सब्र करे वारा इंसान हुआ। ईअं ज मौलाना वॾा मंतिकी फ़लसफ़ी हुआ। मंतिक जे ज़रिए ॻाल्हि कंदा हुआ, फ़लसफ़ा पेश कंदा हुआ। वॾा मुफ़क्किर यानी क़ौम जे बारे में, मुल्क जे बारे में, अवाम जे बारे में सोचे वारा। दूर अंदेश यानी नज़र लमई, बीट लमई करे इन ॻाल्हि कंदा हुआ। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी अल्लाह जी वहदानियत, अल्लाह जी हिकिड़ाईअ जा ज़बरदस्त दाई हुआ। इन मैदान जा सिपह सालार हुआ। हर इंसान के अज़ीज़ अने हर इंसान के प्यारा हुआ। शख्सियत में, मौलाना जी तबीयत में, मौलाना जी ज़ात में इल्म अने अदब जा दरिया जेको ऐसे जारी हुआ। हू हिन ज़माने जे उफ़ुक़ मथे, आसमान मथे सिज वांगर चमकिया अने चंद्र वांगर रोशन थिया। चंद्र वांगर चमकी करे, सिज वांगर रोशन थी करे माण्हूअ खे रोशनी ॾेई विया। ज़िंदगीअ जी हिन किताब मथे, हिन धरतीअ मथे उन अहिड़ा निशान छॾियऊं जेको हमेशह लाइ करे बाक़ी रहंदा। दुनिया जे चमन में, हिन धरतीअ जे भाॻे में, हिन धरतीअ जे पुठ मथे उहा अहिड़ी ख़ुशबू छॾे विया जेको हमेशह लाइ करे ख़ुशबू इंसान खे मिलंदी पई। इस्लाम जा शेदाई, इस्लाम लाइ करे जान क़ुर्बान करे वारा अने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शमा यानी ॾीए खे रोशन करे वारा अने उन रोशनी जा परवाना हुआ। इस्लाम जेको वण है, उन वण के पाणी ॾियण वारा, उन वण जी आबियारी करे वारा, उन वण के बचाए वारा हुआ। तकब्बुर, गुरूर, घमंड, वॾाई तंहिंखां बिल्कुलु दूर अने सादगी पसंद इंसान हुआ। तबियत बिल्कुलु सादा हुई अने तबियत जा बिल्कुलु साफ़ इंसान हुआ। अल्लाह ताला जी तरफ़ खां मौलाना के हौसलो, जज़्बो, हिम्मत ई मड़े मिलिया हुआ। हू दोस्तनि जा दोस्त, महफ़िल जा मोर, तौहीद जा मुबल्लिग बनी करे दुनिया में आया अने पिन जो वक़्तु पूरो करे अल्लाह रब्बुल आलमीन ॾांहुं पाछा वरी विया। अल्लाह ताला क़बर के नूर से भरे, आमीन।